नाज़रीन, चेल्हार वेझो ॻोठ हरियार में मालहण माता जो मेलो शुरू थी वियो। परे परे खां पांधेड़नि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां ॾिसो था आबिद अली लोंगाणी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, मौजूद आहियूं ॻोठ हरियार में, जिते मालहण माता ते हर साल वांगुरु हिन साल बि मेलो लॻायो वियो आहे ऐं हिते सवनि जे तइदाद में हिते जेको पांधीड़ ईंदा आहिनि ऐं पंहिंजो मन जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि, उहो पूरियूं थींदियूं आहिनि। ऐं हिते जेको मेले में जेकी आयल पांधीड़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असीं हींअर हरियार में मालण जे मंदर ते मौजूदु आहियूं, जिते हिते मेलो 3 ॾींहंनि खां शुरू आहे। हर साल वांगुरु हिन साल बि मेलो दाइम ऐं क़ाइमु आहे। हिते 3 ॾींहं सारिको भंडारो बि हलंदो आहे। हिते पांधीअड़ा परे खां पंधु करे हिते ईंदा आहिनि। हिंदूअ तोड़े मुस्लमान पंहिंजे मन जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि ऐं मालण माता हुन जूं मन जूं मुरादूं पूरियूं कंदी आहे। असीं शक्ति जो थान आहे, सन 1854 खां क़ाइमु आहे, जिते हिंदू तोड़े मुस्लिम बिना फ़र्क़ जे ईंदा आहिनि, पंहिंजी पंहिंजूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। हिते भंडारो बि हलंदो आहे ऐं 2-3 ॾींहं खां इहो मेलो जारी रहंदो आहे। सुभाणे इहो ख़तमु थींदो, जिते हर हिंदू तोड़े मुस्लिम सभु बिना फ़र्क़ जे ईंदा आहिनि। सभिनी जो मन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। असां हिते मुल्क जी सलामती लाइ, मुल्क जी क़ाइम में दाइम रहण जा दुआगू आहियूं। सभु हिंदू तोड़े मुस्लिम दुआऊं कंदा आहिनि त असांजो मुल्क पाकिस्तान आबाद। नाज़रीन, मालहण मेले में आयल पांधीड़नि सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो इहा ई चवणु आहे त असां हिते मन जूं मुरादूं खणी ईंदा आहियूं, उहे पूरियूं थींदियूं आहिनि ऐं जेके बि हिते जेको पांधीड़ा पंधु करे ईंदा आहिनि उहे बि मन जूं मुरादूं खणी हिते ईंदा आहिनि। कैमरामैन आकाश बिजलाणी सां गॾु आबिद लोंगाणी, मेरान।